अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा धरती टीवी न्यूज़ ऐं आऊं आहियां रिज़वान हिमोर जो सभ खां पहिरीं शामिल कंदासूं हिन वक़्त जो हेडलाइन। हुकूमत जूं बेतमादी रिथ जे मामले ते इतादिन जे परचाइण जूं कोशिशूं जारी। हुकूमती वफ़द जी पार्लियामेंट लाजिस में MQM पाकिस्तान जी क़यादत सां मुलाक़ात। इतादियन शिकायतुनि जा अंबार लगाए छॾिया। हुकूमती वफ़द पारां MQM अॻुवाणनि खे वाइदा पूरा करण जी ख़ातिरी ऐं इताद न अचण जी दरख़्वास्त। हुकूमत छॾे ॾींदसि पर इस्तीफ़ा न ॾींदसि। बेतमादी रिथ जी वोटिंग खां हिकु ॾींहुं अॻु सरप्राइज़ ॾींदसि। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त अपोज़िशन दबाव में अची पंहिंजा समूरा पता ज़ाहिर करे छॾिया आहिनि। फ़ौज सां अॼु बि सुठा लाॻापा आहिनि। सियासत लाइ फ़ौज खे बदनाम न कयो वञे। पाकिस्तान जी फ़ौज न हुजे हा त मुल्क टे टुकड़ा थी वञे। अपोज़िशन जी सियासत ख़तमु थियण वञी रही आहे। नून लीग जी सियासत चोरी बचाइण लाइ आहे। कंहिं बि सूरत एनआरओ न ॾींदसि। लिखाए वठो त बेतमादी रिथ नाकाम थींदी। हाणे वेड़ शुरू थी आहे। रहमान टीम जो 12 रांदीगर आहे। हाणे खेस टीम मां ॿाहिरि जो वक़्तु अची वियो आहे। गेट नंबर 4 न खड़काईंदसि। अंपायर जी आङर जो मुक़ाबिलो आङूठे सां कंदासीं। बेतमादी रिथ में धांधली बर्दाश्त न कई वेंदी। इमरान ख़ान जलसा चई रहियो आहे। असेंबली में 172 नंबर त पूरा करे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो मालाकंड में जलसे खे ख़िताब। संदसि चवण आहे त वज़ीर आज़म खे घर भेड़ो करण लाइ को गैर जमहूरी हथियार इस्तेमाल न कंदा। अवाम जी ताक़त सां कठपुतली खे भॼाईंदा। ही चाहे थो त नेब ऐं अदलिया टाइगर फोर्स वांगुरु कमु कनि। इमरान ख़ान जी परॾेही पॉलिसी भारत जी परॾेही पॉलिसी सां मिले थी। वज़ीर आज़म पाण जानवर आहे जेको मुल्क में झंग जो कानून चाहे थो। असांखे उर्दू सेखारण खां अॻु पंहिंजनि ॿारनि खे उर्दू सेखारियो। मौलाना फज़ल रहमान लाइ जेका ॿोली इस्तेमालु थिए थी उहा कंहिं वज़ीर आज़म खे नथी सुणे। अपोज़िशन पुरएतमाद आहे त असीं बि पुरएतमाद आहियूं। 25 मार्च ते क़ौमी असेंबली जो इजलास थींदो। घरू वज़ीर शेख रशीद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त बेतमादी रिथ नाकाम करण लाइ हू पुरएतमाद आहिनि। खेसि उमेद आहे त इतादी इमरान ख़ान जो साथ ॾींदा। 27 मार्च जे जलसे में वाज़े थी वेंदो त अवाम कंहिं सां गॾु आहे। 30 मार्च खां 1 अप्रैल ताईं स्पीकर वोटिंग जो ॾींहुं मुक़ररु कंदो। असां चाहियूं था त मुल्क खे आइन ते हलाइणु घुरिजे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ख़िलाफ़ बेतमादी जी रिथ पेश थी त कुझु ॾींहं अंदरि उन ते वोटिंग थी। बेतमादी रिथ सां मुल्क खे नुक़सानु थींदो। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त क़ौमी असेंबली जे स्पीकर आइन ते अमल न कयो। उमेद आहे त स्पीकर 25 मार्च ते बेतमादी रिथ पेश करणु ॾींदो। MQM कुझु मुतालबा रखिया आहिनि, उन्हनि ते को बि एतिराज़ न आहे। आदमशुमारी जे मामले ते सिंध जी ॿियनि पार्टियुनि सां सहकार न कयो। हिन वक़्तु मुल्क काफ़ी ॾुखियाईनि में आहे। इंशाअल्लाह ईंदड़ साल गुज़िरियल सालनि खां बहितर साबित थींदो। सुप्रीम कोर्ट के सीनियर जज जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा आर्टिकल 63A की तशरीह बाबत सदाती रेफरेंस की ॿुधण लाइ लार्जर बेंच जी जोर जॻ ते सवाल उथारे छॾिया। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो आहे त लार्जर बेंच में सीनियर जजिस के नज़रअंदाज ऐं रूल्स के फॉलो नाहे कयो वियो। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस के लिखियल ख़त में चयो आहे त लार्जर बेंच में सीनियरिटी ते 4th, 8th ऐं 17 नंबर ते मौजूद जजन के शामिल कयो वियो। जिते अहम ऐं कानूनी ऐं आइनी सवाल हुजनि उते सीनियर जजन के लाज़मी शामिल हुअणु घुरिजे। पर बेंच जी जोर खां अॻु रूल्स के फॉलो नाहे कयो वियो। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा ख़त जी कापी अटॉर्नी जनरल ऐं सुप्रीम कोर्ट बार जे सदर के मोकिले छॾी। असां सभिनी खे पार्लियामेंट आॾो सिर झुकाइणो पवंदो। अॻूणे सदर ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी बेगम नज़ीर भुट्टो जे सालगिरह जे मौक़े ते पंहिंजे पैगाम में चयो आहे त
बेगम नुसरत भुट्टो जूं मुल्क क़ौम लाइ ॾुखियाऊं अलमनाक सदमा बर्दाश्त कया। माशाल्लाह कलंदर सोना है, माशाल्लाह कलंदर सोना है। सेवण में हजरत कलंदर लाल शहबाज 770 उर्स जे ॿिए ॾियारे जूं तक़रीबूं जारी। दमादम मस्त कलंदर जी सदान सां पांधेड़नि जी आमद। रिवायती मेहंदी जो जुलूस। मोलचन जे मकान तां बरामद धमालनि ते रक्स। सिक्योरिटी जा इंतजाम सख्त। नौशर फेरोज बरसां एक ॾींहुं अॻु क़तल थियल अब्दुल हमीद ऐं ज़ाकिर ख़ासकरी जो मरी बिरादरी जे 5 ॼणनि समेत 6 जवाबदारनि ख़िलाफ़ दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल। जवाबदार धुर घर ख़ाली करे फरार। पुलिस हिकु बि जवाबदार पकड़े न सघी। मीरवा गोरचाणी बरसां गोठ मीरल चांदानी में बिजली के तारन मां बाहि 4 घर सड़ी रख। घरन में पियल सामान भी सड़ी खाक थी वियो। अगूणो कप्तान और फास्ट बॉलर वकार यूनिस पीसीबी हॉल ऑफ फेम जो हिस्सो बनी वियो। वकार यूनिस 87 टेस्ट और 262 वनडे मैचन में पाकिस्तानी टीम में अहम किरदार अदा किया। उन टेस्ट में 373 वनडे मैचन में 416 विकेटूं हासिल कयूं।